ठठो रिपोर्टर पीरल प्यासी मला जी रिपोर्ट मुताबिक सिंध एक्शन कमेटी जे सदते डीसी ऑफिस ठठो अॻियां बरसात मुतासरीन जी बहाली लाइ धरड़ो हज़ारे बरसात मुतासरीन धरड़े में शरीक सख्त नारेबाज़ी कई वई। धरड़े खां पोइ रैली कढी कराची नेशनल हाईवे ते धरड़ो हयो वियो। सिंध एक्शन कमेटी जे सदते एसयूपी जस्म कौमी अवामी तहरीक पोरियत मज़ामत तहरीक जे अगवाणन सैयद जलाल शाह इमरान खुश्क यासिर जाखरो शबीर भट्टी वकील मुनवर भुट्टो नाथू ब्रोही अमजद शुरू जावेद नाहियो ऐं ॿियनि जी अगवाणी में डीसी ऑफिस ठठो अॻियां धरड़ो हयो वियो, जिथे डीसी ऑफिस ठठो जा गेट बंद कया विया ऐं वॾी पुलिस जी नफ़री मुक़रर कई वई। 1 कलाक जे धरड़े खां पोइ डीसी ऑफिस ठठो खां रैली कढी कराची नेशनल हाईवे ते धरड़ो हयो वियो आहे, जंहिं सबब कराची नेशनल हाईवे मुकम्मल तौर बंद थी वियो आहे। सवे गाड़ियूं बीहजी वियूं आहिनि। धरड़े में हज़ारे बरसात मुतासरीन खानदान मर्दन औरतुनि ॿारड़नि समेत शरीक आहिनि। धरड़े खे ख़िताब कंदे अगवाणनि चयो आहे त हज़ारे बरसात मुतासरीन खानदान बुखू काटे रहिया आहिनि। ज़िले इंतज़ामिया बरसात मुतासरीन जा फंड राशन टेंट मच्छरदानियूं रात पेट में जियालनि जे हवाले करे छॾियूं आहिनि। बरसात मुतासरीन लाइ के बि रिलीफ कैंपूं क़ाइम न कयूं वयूं आहिनि। उन्हनि जे इलाज लाइ को बि बंदोबस्त न कयो वियो आहे। हज़ारे बरसात मुतासरीन खानदान बुखू काटे रहिया आहिनि, पर डीसी ठठो चूंडियल नुमाइंदनि जे कन ते जूब नथी सुरे। हुननि चयो त जेसिताईं बरसात मुतासरीन खानदाननि लाइ रिलीफ कैंपूं क़ाइम न कयूं वञनि, उन्हनि खे राशन मच्छरदानियूं टेंट इलाज जूं सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि, तेसिताईं धरड़ो जारी रहंदो। धरड़े दौरान बरसात मुतासरीन सियासी समाजी अगवाणनि ज़िले इंतज़ामिया चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख्त नारेबाज़ी कई।